अस्सलाम वालेकुम, वेलकम बैक। प्रीवियस वीडियो में असां लैंग्वेज जो थोड़ो कॉन्सेप्ट सम्झोसीं, लेटर्स छा आहिनि इहो सम्झोसीं, उन्हनि खे असां अल्फ़ाबेट छो चवंदा आहियूं इहो बि सम्झोसीं, ऐं 26 लेटर्स मां अंग्रेज़ी जा जेके 26 लेटर्स आहिनि उन्हनि मां केतिरा साउंड्स था निकिरनि उहो बि सम्झोसीं। सो हिन वीडियो में असां फर्दर अॻिते सम्झंदासीं। इंग्लिश अल्फ़ाबेट जा लेटर्स आहिनि 26 पर उन्हनि मां साउंड्स केतिरा था निकिरनि 44। जेकॾहिं अव्हां मुंहिंजो प्रीवियस वीडियो ॾिठो आहे त तव्हांखे अॻिते ॻाल्हि बि सम्झ में ईंदी। जेकॾहिं न आहे ॾिठो त बराए महिरबानी मुंहिंजो प्रीवियस वीडियो ॾिठो। सॉरी, असल में मज़ाक बि लाज़मी आहे। अच्छा, लेटर्स 26 आहिनि, साउंड्स 44 आहिनि। हाणे असां साउंड्स खे साइड ते था रखूं, अचूं था लेटर्स ते। लेटर्स जा ॿ क़िस्म आहिनि, हिकिड़ा हूंदा आहिनि वोवेल लेटर्स जंहिंखे असां सिंधीअ में चवंदा आहियूं सूती अखर या सुरीला अखर। सुरीला अखर। ॿिया हूंदा आहिनि कॉन्सोनेंट जंहिंखे असां चवंदा आहियूं गैर सूती या बेसुरीला अखर। ठीकु आहे। वोवेल लेटर्स जंहिंखे असां सिंधी में चवंदा आहियूं सूती अखर या सुरीला अखर। 26 मां उहे घणा अखर आहिनि? 5 आहिनि। ठीकु आहे। 5 खां अलावा बक़ाया घणा था बचिया? 21 उहे आहिनि कॉन्सोनेंट जंहिंखे असां सिंधी में चवंदासीं गैर सूती या बेसुरीला अखर। एसि ताईं ॻाल्हि सम्झ में अची वई।